ठीक ताम दायो शो कीअं रहियो तव्हांजो टियों ॾींहं वारो ज़बरदस्त रहियो हाँ बस अब अल्लाह खैर खुश हो जो हां तूं केरु आहे भाई मां फिरदौस आशिक आवाणा अब हां हिते कीअं आयो हिते की आया पिन आया हिते अब मां गरीब मिस्कीन आ चपरा मां जो नालो आ अच्छा हां अब ताई खुश आ बियो खैर अल्लाह जो सन तव्हां ठीकु अल्लाह आहियो तव्हांखे हयाती ॾींदो मां मिस्कीन गरीब ज़ाल आ अमा वेह भला तूं वेह अल्लाह हयाती ॾी इज़त सां विहारी न त असांखे त ॿार बीहारे छॾींदा न ॿिए खे चवां न न तव्हांजे लाइ इज़त आहे अल्लाह मैंने एमपीए कंदुई मिस्कीन हूं असां ग़रीब हूं असां बि न मिलिया थी 3 महीना थी विया थी ॿिए खे चवां अञा ताईं न मिलिया आहिनि एजेंट ॾिसे पाण में विड़ी पिया असांजा पैसा खाई विया ॿिए खे चवां दुआ बि वॾी करेसि दुआ मां वॾी कंदीमांसि सभु ॿियो छा कयां कहिड़ी दुआ करी? अहिड़ी दुआ कजां मां जहिड़ी ज़ाल मिलंदसि अल्लाह पनाह ॾे अहिड़ी साल खां त अल्लाह पनाह ॾे मांखो लॻे थो मां सोरी थियसि जवानी में हे त मूंखे ॾुखनि वारे विधो पे पर हींअर पहिरीं असीं इम्तियाज़ साहब जे लाइ ॻोल्हियूं पिया कुंवार उनजी अञा शादी कान थी आहे मूंखां उमिरि में 2-3 साल वॾो आहे पहिरीं हुन लाइ ॻोल्हियूं पिया पोइ मुंहिंजो वारो पोइ ईंदो बसि ऐं सलाह ॾियो अथई हिन महिल ताईं न कई थी शादी अबा न अञा कान की अबा करे छॾ मां बि वांदी वेठी आहियां अबा अल्लाह हयाती ॾियई छो जो उमिरि वधी वेंदी पोइ मां जहिड़ी बि न मिलंदी अल्लाह अबा इहा त ॻाल्हि सही कयो था अबा उमिरि जो हिसाब आहे औरत सां बि इहे थी ॿिए खे चवां तव्हांजो घर वारो किथे आहे मासी अबा पिनंदो थो वठे इन जे करे जो 22 ॿार हुयसि जंहिंजा 22 ॿार हूंदा शादियूं घणियूं कई शादी त मां हिकु ई लॻी 22 ॿार ॼणिया तव्हां हा बा माशाल्लाह हा बा 22 ॿार जेको ॼणींदो पिनंदो न बाक़ी डीसी लॻंदो हा बा बसि गुरबत हुई इहो त शुक्र अलहमदुलिल्लाह अञा जेको आहे सो मां जेको आहे 12 महीना कावड़ियल हुई मांसि 10 ॿार त पोइ थिया मौलाना असदुल्ला खोड़ो मुंहिंजे तक जो उन मूंखे ॿुधायो चई त तव्हांजे नाले उहा मूंसां मिली हुई ऐं उनखे हर जलसे में यादि कंदो आहियां मासी चपरा खे बसि अबा अलाह हिनखे हयाती ॾे हिन महिल ताईं असांखे रुपयो न मिलियो थी एॾी गुरबत खाई वई आहे असांखे अॿे खे चवां मां चयो मुड़ुसु ॾिसे हे थी अॿे खे चवां हे अच्छा ही घर वारो आहे तव्हांजो पोइ बि पिनो था अबा घर वारो वालेकुम सलाम वालेकुम सलाम बसि अबा मिस्किन माण्हू ग़रीब ऐं ॿियो छा कयूं अॿे खे चवां त पोइ तव्हांखे का नौकिरी वठी ॾियूं ॿियो कुझु बि बसि तव्हां दुआ कयो त इलेक्शन खटियूं त पोइ नौकिरी वठी ॾियूं तव्हां अल्लाह जी दुआ अथई मौला तोखे एमएनए एमपीए पर पहिरीं ताईं वोट कंदो त एमएनए थींदुसि न अबा मां वोट करण खां कया आहे पर शनाती कार्ड ठहियल न आहे मुंहिंजो ठाराए था वठूं बसि इहो ई कमु कर हिसाब खे त अचूं ठाराए था वठूं हा अॿे खे चवां बसि अलाह हयाती ॾींदो ख़ुशियूं जो शाल हाणे किरायो खुटो आहे को 100 रुपयो अथव त कयूं था हाज़ुर कयूं था पक कयूं था अबा ॾिजो हीअं घणनि आसरा ॾिना ख़ुशियूं जो बसि मां पक थी सम्झां वेहा थी वञे ज़रूरु वियो तव्हांखे हींअर ई था ॾियूं ख़ुशियूं जो हेॾो इंतज़ाम कयो अथव अबा बंगलो बि ॾाढो भलो आहे हा तव्हां वठो बसि इहा कारी कार मूंखे ॾेई छॾ बसि ये आई तव्हांखे ये आई तव्हांखे बसि पर कागज़ असां वटि हूंदा वोट न कयो त वापसि वठंदासीं इंशाल्लाह वोट कंदी मां अबा चाबी वठो अंगूठा कटाईंदासीं माण्हू जा पर वोट कंदासीं तव्हां चाबी वठो चाबी पई आहे गाॾी में अचो हलो अलाह हयाती बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बसि अबा ईद जो चंड नज़र न आयो सुभाणे ईद शीदी अॿे खे चवां ओके जो मां बि हे बि कोन वठी सघियसि अॿे खे चवां ख़ुशि हुजे शाल अलाह हयाती ॾे मखदूम खे 5000 रुपया ॾेई दॿले वीचारे खे मोकिलियो आहे वियो आहे गोश्त वठणु चयो मां वॻो बि वठजांइ 1/2 किलो गोश्त वटि बाक़ी कपिड़ा वठि अॿे खे चवां अलाए छा थियुसि भाई ॾिसो अलाए काॾे हली वई असांजो दिमाग़ खे कमु नथो करे पियो अॿे खे चवां ग़रीब शुदा खाइण में पूरा न पाइण में पूरा असां जूं कहिड़ियूं ईदियूं न ॿिए खे चवां ईदियूं अमीर माण्हुनि जूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मां चपरा जो पुटां दॿलो नालो आहे मुंहिंजो अम्मा मोकिलियो आहे गोश्त ॾे घणे किलो आहे 1600 रुपये 1600 जी ईद जे करे महांगो आहे छा हाणे असां 1500 में वरितोसीं यार माण्हू 1000 रुपयो 1000 रुपयो ॾे ठीकु आहे न मां वॾो गोश्त वठां ॿुधायां थो हाँ ले लो बाबा जोरा सांगू सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अम्मा चपरा ने भेजा है बाबा और हमारे को गोश्त दे दो लेला भी महंगा है बाबा पाड़ा दे दो पाड़ा कितना 1 किलो 1 किलो हड्डी वाला बगैर हड्डी का हाँ हड्डी वाला हो बगैर हड्डी का हड्डी वारो वरी बग़ैर इते वरी मुंझायो था न तव्हां असांजे यार कहिड़ो खपे हाणे मां वरी मारींदी हड्डी वारो घणे जो आहे बग़ैर हड्डी वारो घणे जो आहे हड्डी वाला 800 बगैर हड्डी 1000 इहो सम्झ में अचे थो 200 रुपया बचा गोश्त ले ले गोश्त बि थोरो वरदुमि पा हा बाबा हड्डी वारो ॾे बाबा हड्डी वारो हड्डी वारो ॾे अम्मा मोकिलियो आहे बाबा असां चपरा जा पुटूं दॿला हाओ हाओ ईद ईद बाबा ईद
आओ सुभाणे ईद ते गोश्त खाईंदासीं बाबा राति बि चंड नज़र न आयो अॼु त ईंदो ईंदो कढ़ाई वाली आओ आओ ईअं लॻे ॼण होटल ते मानी खाऊं था घर में न बाबा हाँ ठाहे रे आओ आओ अब अमा चपरा मोकिलियो मसालो ॾे अहिड़ो माना भाॼी खाऊं न ईद जी राति खाऊं पाण ईद ताईं ख़ुशबू हुजे कहिड़ो बिरयानी वारो हुजे कढ़ाई वारो बाबा मसालो ॾे माना कढ़ाई वारो ॾे माना कढ़ाई हा कढ़ाई डबल हुजे सिंगल मसालो गरम ॾे गरम गरम हा मसालो अची वियो बाबा गरम हेॾो हो हे बाबा विझूं था हिन में गोश्त में बाबा मामा चपरा मोकिलियो आहे मसालो ॾे बाबा असां राति कढ़ाई खाईंदासीं आओ असां दबलाऊं बाबा दबला हा भलो करे ॾे मिर्च बि ॾे सावा टमाटा बि ॾे धाणा बि ॾे उर्बो बि ॾे आओ ओमा हेरिस वठी आयो आहियां बाबा आओ अबा वठी आए गोश्त हा बसि मां कपिड़नि जो ख़ैरु आहे कपिड़ा पुराणा बि हली वेंदा ईद जे ॾींहुं माण्हू बाबा खाए त सही न ख़ुशी सां वठी आयो आहिनि हा पाड़े वारी फ्रिज में रखंदासीं हा न मां ऐं पोइ वरी सुभाणे खाईंदासीं ईद जे ॾींहुं ठीकु आहे मां हा बसि हे बसि हा वाह भाई मां गोश्त त चाढ़ींदसि कंहिंखे चवां तूं कपिड़ा छो न वरिता हेॾो सारो गोश्त वठी आयो आहे तूं न कपिड़ा मूंखे आहिनि न पुराणा मां उहे इस्त्री करे पाईंदुमि माण्हू खे कहिड़ी ख़बर नवां आहिनि पुराणा आहिनि मानी त ढरो करे खाऊं न मां ग़रीब जे लाइ जेको आहे न मानी सभु कुझु हूंदी आहे घटि में घटि ईद जे ॾींहुं असां पेट भरे करे खाऊं न इन जे लाइ मां गोश्त वठी आयो आहियां मां हा जेके बि ॾिनई न पैसा सभु गोश्त वठी आयो आहियां हे मसाले वठी आयो आहियां हा भाई इहो त आहे ग़रीब जी कहिड़ी ईद आहे पेट ग़रीब बसि पाले सघंदा आहिनि कपिड़ा वठो त खाऊं छा हिकिड़ो ॾींहुं त मिलंदो आहे ख़ुशीअ जो खाइण जो ईद वारो उन में बि कपिड़ा वठी जान छॾायूं त पोइ ॿिए खे चवां खाईंदासीं काथऊं ॿ टे ॾींहं गोश्त हली वेंदो ॿिए खे चवां भाॼी बड़े पेट त भरबो दुआ कंदासीं उन्हनि खे जॾहिं असांखे ॾिनो ॿिए खे चवां बर पिया हा मां हा बसि ईद त सुभाणे आहे न हा ईद सुभाणे आहे राति गोश्त चाढ़े छॾिजांइ पोइ माना गोश्त भाॼी पई हुजे सुभाणे ताईं खाईंदासीं ठीकु आहे न ईद जे ॾींहुं मतिलबु दोस्त बि अचनि असांजा बाबा दबले जा दोस्त ईद जे ॾींहुं पोइ असां चवंदा ईद मुबारक बाबा गोश्त खाओ गोश्त आओ असां दबलाऊं चपरा जा पुट अब हाणे मूंखे गोश्त ॾे टंगियूं बि छो हूंदे हिते ॾे त चाढ़ियां इहो वटि मां गोश्त गंज थी वियो आहे ॿिए खे चवां बसि अब तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक हुजे अलाह तव्हांखे ख़ुशि रखे 30 रोज़ा तव्हांखे मुबारक हुजनि ॿिए खे चवां असां बि हाल धर रखियासीं रोज़ा ॿिए खे चवां बसि ख़ुशि हुजो मौला तव्हांखे ख़ुशि कंदो अलाह साईं तव्हांजूं ईदियूं हमेशह जेको आहे सो ख़ुशियुनि वारियूं कंदो काॾे बि